मोज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसैन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। पाकिस्तान में अटे जे बहिरान माण्हुनि जूं रड़ियूं कढाए छॾियूं आहिनि। पाकिस्तान जे ऐवाननि खे लोॾे छॾियो आहे अटे जे बहिरान। अटे जो बहिरान बुनियादी तौरु शुरू सिंध मां थियो हुयो। इहा सिंधी मीडिया खे बि ख़बर कान्हे का त इहो बहिरान सिंध मां शुरू थियो हो ऐं इन जी ख़बर ख़ुदि सिंध हुकूमत खे बि कान्हे ख़बर त इहो बहिरान वाक़ई सिंध मां शुरू थियो हो। पाण उन ते अचूं था, पर मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत जी इहा बदकिस्मती आहे त हिन जे हिसे में बहिराननि मथां बहिरान आहिनि। अटे जे बहिरान खां अॻु में गैस जो बहिरान, बिजली जी शॉर्टेज, बिल, पेट्रोल, उन दौरान टमाटरनि जो सख़्तु तरीन बहिरान जंहिंमें हुकूमत तमामु जेका आहे सा बौखलाहट जो शिकार थी वई। मौजूदा अटे जे बहिरान में बि वफ़ाक़ी हुकूमत बौखलाहट जो शिकार आहे। शेख रशीद चवे थो त माण्हू जनवरी डिसंबर में मानी घणी खाईंदा आहिनि। वरी अहमकानी ॻाल्हि कई आहे हुन, छा त पोइ माण्हू मानी खाइणु छॾे ॾींदा आहिनि जाइ में? पहिरियां बि खाईंदा हुआ। शौकत ज़ई चए थो KPK वारो त पेड़ा घटि कयो, अटो घटि ॻोयो, माना बौखलाहट जो शिकार आहे। अटे जो बहिरान सिंध खां ईअं शुरू थियो हुयो त सिंध हुकूमत गुज़िरियल साल जॾहिं एजेंसियुनि जेको आहे सो नेब ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे कानून लागू कंदड़ एजेंसियूं, तहक़ीक़ाती एजेंसियूं जॾहिं सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ु उन्हनि वठ पकड़ कई त सिंध हुकूमत उन में छिरकी वई ऐं सिंध हुकूमत चयो त इन सॼे किसे में उन्हनि हथु न विधो। उन्हनि कणिक जी ख़रीदारी सिधी सही कान कई ऐं उन्हनि ख़ुदि उन्हनि तव्हां पंहिंजे ज़हन खे रिकॉल कयो त उन्हनि ॾींहंनि में जॾहिं सिंध में कणिक लथी हुई गुज़िरियल साल, त माण्हू रड़ियूं कंदा रहिया बारदाने जे लाइ, माण्हू रड़ियूं कंदा रहिया। आख़िर मूंखे ख़ुदि काफ़ी दोस्तनि चयो त फूड सिक्योरिटी पास्को वारनि सां तव्हां इस्लामाबाद में ॻाल्हायो त असांखां कणिक खणनि। त कणिक जेको आहे सो बिल्कुलु ई उहा ख़रीद न कई वई ऐं नतीजे में इंतिहाई सारो आबादगारनि जो बि नुक़सानु थियो ऐं सिंध हुकूमत उन खां सॼे निज़ाम खां पासे ते रही ऐं उन्हनि वटि कुझु ज़ख़ीरो हुयो ऐं 1 लख जेको आहे सो टन जेका आहे सा कणिक सिंध हुकूमत खईं। उन दौरान छा थियो जो फरवरी में 2019 में हिननि प्लान जोड़ियो जहांगीर ख़ान तरीन त भई कणिक जेका आहे उहा असां ॿाहिरि मोकिलींदासीं। कणिक ॿाहिरि मोकिलण जे लाइ जॾहिं उनखे तयारियूं शुरू कयूं त फूड सिक्योरिटी उन्हनि खे रिपोर्ट ॾिनी त कणिक जेका आहे सा असां वटि बिल्कुलु बि एतिरी कान्हे जेका तव्हां ॿाहिरि मोकिले रहिया आहियो। उन कणिक जे ॿाहिरि मोकिलण साण इंतिहाई वॾो बहिरान पैदा थींदो। पर जहांगीर ख़ान तरीन साहिबु जेको ज़ाहिर आहे जहाज़ ॾोकड़ इन्वेस्टमेंट करे जेको आयो आहे उनखे पब्लिक ऐं आवाम जो को बुरको कोन्हे, को नेल्सन मंडेला आहे कोन जो उन जेका हेॾी वॾी इन्वेस्टमेंट कई हुई हुकूमत ते इमरान ख़ान जी सॼे हिकिड़े पूरे टेन्यूअर ते जेका उनजी इन्वेस्टमेंट हुई उहा केॾांहुं निकिरंदी। मार्च 2019 में हिननि खंडु ॿाहिरि मोकिली, कणिक ॿाहिरि मोकिली। कणिक जॾहिं हिननि ॿाहिरि मोकिली मार्च 2019 में त जेको आहे सो बहिरान शिदत इख़्तियार कई, छाकाणि त तमामु कणिक वञी थोरी बची हुई। होॾां सिंध हुकूमत चयो त असांखे कणिक ॾियो ऐं उनखां पोइ अक्टूबर में कणिक जो बहिरान अञा वधीक शिदत इख़्तियार कयो जॾहिं अफ़गानिस्तान ॾे इहा स्मगलिंग थींदी रही। कणिक स्मगलिंग पहिरियां बि थी रही हुई। उनखां पोइ जीअं कणिक उॾाई वई त इक़्तिसादी कमेटीअ उन ते शदीद पाबंदी मड़े छॾी ऐं पोइ अक्टूबर खां पोइ नवंबर डिसंबर में जेको आहे सो कणिक जो बहिरान वधी वियो ऐं अचानक जेको आहे सो नवंबर में अटो महांगो थी वियो ऐं मानी जेका आहे नान उहो नान 30 रुपया पराठो थी वियो पराठो ऐं नान 12-15 रुपया हींअर हले पियो ऐं 10-12 रुपया मानी पई हले। इन जो बहिरान जनवरी में वधीक अची वियो जॾहिं लाइनूं लॻणु शुरू थी वियूं ऐं उन दौरान जेको आहे सो वज़ीर आज़म यूटिलिटी स्टोर्स जे अंदरि जेको आहे सो अटे जे ज़ख़ीरो जो ॼाणायो ऐं हुकूमत उन ते प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं त अटो साण जाम आहे। ईअं लॻे पियो त ॼण हुकूमत एडवांस में माण्हुनि जो ज़हन पई ठाहे त अटो पाण वटां ख़तमु थियण वारो आहे ऐं आख़िर अटो हिन वक़्तु मार्केट में अणलभ आहे। इहो अटो केरु खाई वियो? यकीननि इहे जेके ॾोकड़ हुआ उनखां पोइ हाणे जेको हीअ चवनि पिया त
त अटो कणिक ॿाहिरां घुराईंदासीं, इम्पोर्ट कंदासीं। हाणे छा आहे त उहा जेका कणिक आहे उहा जेको ॿाहिरां जेको घुराईंदा उहो एक्सपोर्टर जेको घुराईंदो उहो प्राइवेट हूंदो। हाणे उहो प्राइवेट एक्सपोर्टर चवे थो त मां टैक्स ड्यूटी न ॾींदुसि, मूंखे टैक्स में छूट ॾिनी वञे। ऐं वरी उहो चवे थो त मूंखे सब्सिडी ॾियो, सब्सिडी ॾियो, मूंसां रिआयत कयो त जेको आहे सो आऊं कुझु पैसा तव्हां ॾियो, ऐं कणिक ॿाहिरां घुरायां उन में मूंखे सब्सिडी ॾियो, मूंखां टैक्स बि न वठो। हाणे जॾहिं टैक्स जी छूट थींदी, ड्यूटी छूट थींदी, सब्सिडी ॾिनी वेंदी त उहा बि हुकूमत जे चंद माण्हुनि वटि हूंदी। सिंध हुकूमत जेका इन बहिरान जितां जो बहिरान शुरू थियो हिन वक़्तु बि सिंध में हाणे शुरू आहे त जीअं गुज़िरियल सालनि खां कई सालनि खां माण्हू कमंद पोखींदा रहिया। सिंध जूं जेके मिलूं आहिनि, जेके सिंध जे इक़्तिदारी धुरियुनि जूं आहिनि, ज़रदारी कंपनीअ जूं आहिनि, उन्हनि माण्हुनि कमंद जे आबादगारनि खे ज़लील ऐं ख़्वार कयो। नतीजन हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जेका कणिक जी पोखाई सिंध में थिए पई, उन में बि जेको आहे सो माण्हुनि कणिक तमामु घटि पोखी आहे। जेका ख़बरूं पवनि पियूं त कणिक जो फ़सुलु थी सघे थो पाकिस्तान ई सॼे में घटि लहे। कणिक पंजाब जेका आहे KPK जी बंदि करे छॾी आहे। सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। माना सभिनी पासनि खां अवाम खे नुक़सानु आहे। अवाम जे ॾोकड़नि ते कणिक ॿाहिरां घुराई वेंदी, उहा वरी अवाम जे ॾोकड़नि ते अवाम खे महांगी ॾिनी वेंदी, ऐं इहो निज़ाम ईअं इहे जेके पैसा आहिनि चंद माण्हुनि वटि वेंदा। पाकिस्तान जे माण्हुनि सां ईअं अशर कयो पियो वञे जीअं फिरदौस आशिक़ अफ़ग़ान साहिबा लाहौर में जेको आहे सो रतु ॿिए जो अतियो पंहिंजे नाले सां कराईं। ईअं ई माण्हुनि जे क़ौम ऐं अवाम जे पैसे सां अटो कणिक ॿाहिरां घुराई वेंदी ऐं उहा हिते अची वरी माण्हुनि खे महांगी ॾिनी वेंदी ऐं ईअं हुकूमत जी भले भले थींदी। पर मूंखे नथो लॻे त हुकूमत जेका आहे सा इन्हनि बहिराननि मां निकिरी सघंदी, छाकाणि त हिकु ॿियो बहिरान जेको आहे उहो कर खयो वेठो आहे। उहो बहिरान आहे खंड जो। उन खां पोइ गैस जा मीटर जा बिजली जा बिल वधी विया आहिनि, मीटर फीस वधी वई आहे। बहिराननि मथां बहिरान आहे ऐं हुकूमत जो है चली जा रही है ख़ुदा के सहारे। नाज़रीन मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, प्रोग्राम खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं सब्सक्राइब कयो। इन सां मुंहिंजो हौसलो वधे थो। वरी नई स्टोरी सां हाज़िर थीबो। अल्लाह हाफ़िज़।